بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم अम्मा बाद मोहतरम नाज़रीन जीत आयतुल्लाह उल-उज़्मा शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब عقيدۃ الاسلاميہ जे 10 दर्स सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता दर्स में असां इहो बयानु कयो हो त तमामु अदियान जो इत्तिफ़ाक़ आहे त अल्लाह अकेलो आहे ऐं असां तौहीद जा मरतबा बयानु कयासीं। पहिरियों मरतबो तौहीद ज़ाती जंहिंखे असां बयानु कयो हो। अॼु असां ॿिए मरतबे खे बयानु कंदासीं त अल्लाह जी तौहीद जो ॿियो मरतबो आहे तौहीद बिस्सफ़ात। इन खां पहिरीं इहो बयानु करणु लाज़मी आहे त तमामु उलमाए इमामिया जो इन शइ ते इत्तिफ़ाक़ आहे, इजमा आहे त अल्लाह जल शानहू जी ज़ात तमामु उन्हनि सिफ़ात सां मौसूफ़ आहे जेके सिफ़ात कमाल आहिनि, यानी जेके बि सुठियूं सिफ़तूं आहिनि ऐं जिन्हनि जे ज़रिए सां वजूद इलाही में नक़्स नथो अचे, अल्लाह जी ज़ात उन्हनि सिफ़तनि मां मौसूफ़ आहे। हाणे इहे जेके सिफ़ात आहिनि इन्हनि सिफ़ात में बि ज़ात इलाही जेके ज़ात इलाही जूं सिफ़ात आहिनि जंहिंमें आलिम, क़ादिर, हय, समी, बसीर, इन्हनि सिफ़तनि में अल्लाह जहिड़े नमूने सां उनजी ज़ात में कोई शरीक न आहे, उनजे सिफ़तनि में बि कोई शरीक न आहे। ऐं इन ई मंझि हिकु मतिलब जी तरफ़ इशारो कंदासीं त उहो इहो त अगरचे इहे सिफ़तूं ॾिसण में उन्हनि जी माना अलॻि अलॻि आहे, जहिड़े नमूने सां आलिम यानी ॼाणण वारो ऐं हई यानी ज़िंदा, अगरचे इन्हनि जी माना अलॻि आहे लेकिन इहे सिफ़तनि जे दरमियान को बि तग़ायुर कोन्हे। जेका ज़ात हई आहे उहा ई आलिम आहे ऐं जेका ज़ात आलिम आहे उहा ई हई आहे। यानी इहे सिफ़तूं जेके आहिनि ऐं अल्लाह जो ऐं ज़ात आहिनि, यानी ख़ुदि हई यानी अल्लाह। इहा सिफ़त ज़ाइद न आहे, ज़ाइद बर ज़ात यानी ज़ात खां हटी करे का शइ हुजे ईअं न आहे। अगरि असां इन ई शइ जा क़ाइल थियासीं त इहा सिफ़त अल्लाह जी ज़ात खां हटी करे आहे, जीअं बाज़ इन ई शइ जा क़ाइल थिया आहिनि। अगरि इन ई शइ जो क़ाइल थियणो पवंदो त असां वटि तग़ायुर ते सिफ़ात ऐं ज़ात लाज़िम ईंदो ऐं नज़रिया इस्नानियत लाज़िम ईंदो। इहे जेके सिफ़ात आहिनि ऐं ज़ात आहिनि, जहिड़े तरीक़े सां इमाम सादिक़ अलैहिस्सलाम जो कौल आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था लम यज़िल्लाहु रब्बना वल इल्म ज़ातहु वला मालूम। ऐं इल्म अल्लाह जी ज़ात आहे, मालूम न। वसम ज़ातहु वला मस्मू, यानी समी हुजणु ऐं अल्लाह ऐं ज़ात आहे। वल बसर ज़ातहु वला मुबसर, वल कुदरत ज़ातहु वला मक़दूर। यानी इन इमाम जे इन कौल मां इहे जेके इमाम सिफ़तूं ॻिड़ायूं आहिनि, गोया कि इमाम इहो बयानु था करनि इहे जेके सिफ़ात आहिनि ऐं ज़ात आहिनि, ज़ात खां हटी करे का शइ न आहिनि। नंबर ॿियो जेको बयानु कंदासीं असां 3 नंबर ते मरतबा तौहीद मंझां तौहीद फ़िल ख़ालिक़ियत। ऐं हीउ जेको मरतबो आहे अहम मरतबो आहे। इन ई मरतबे में तमामु घणो ख़लत मलत कयो वियो आहे। जहिड़े नमूने सां अल्लाह जी ज़ात अकेली ज़ात आहे, अहिड़े नमूने सां ख़ालिक़ियत में बि हू अकेलो आहे, यानी ख़ल्क़ करण में बि अकेलो आहे। जहिड़े तरीक़े सां सूरह रअद में अल्लाह साईं जो इरशाद थी रहियो आहे कुल्लिल्लाहु ख़ालिक़ु कुल्लि शैइन, या वरी सूरह गाफ़िर में इरशाद थी रहियो आहे ज़ालिकुम अल्लाहु रब्बुकुम ख़ालिक़ु कुल्लि शैइन। यानी इन्हनि शयुनि मां मालूम छा थिए थो त ख़ालिक़ सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात आहे।
अगरचे कुझु असां ॾिठो थो वञे त बाज़ मुआशिरे में बाज़ शयूं बाज़ उनासिर खे अंसर खे मिलाइण सां ठही थियूं वञनि, इहे जेको अंसरनि में इहा शइ रखी आहे इहा सभु असबाब जेके मुहैया कया आहिनि इहे ख़ुदा जी ज़ात मुहैया कया आहिनि। जहिड़े नमूने सां अलाह साईं विलादत जे हिकिड़े सबब खे पैदा कयो आहे या काठी खे बाहि सां मिलाइण सां वरी उन मां हिकिड़ी नई शइ यानी कि अंगार या फुलियार वग़ैरह जो ठही वञण खे, इहे जेके बि शयूं आहिनि इन्हनि जा असबाब ख़ुदावंद आलम जी ज़ात मुहैया कया आहिनि, यानी ख़ालिक़ हक़ीक़ी ख़ुदा जी ज़ात आहे। अगरचे दुनिया में ॿिया असबाब आहिनि जेके असबाब ख़ुदा जे तरफ़ां आहिनि। इंशाअल्लाह तौहीद जे बाक़ी मरातिब खे बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।